पानी आणे ॾे। भाई हाणे वेलो खा ऐं वेलो टार भाई। रांझन शहर वियो आहे, उतां कुझु न कुझु ज़रूरु आणींदो। असां जेकॾहिं रांझन जो पको आसरो कयो ऐं उन आसरे ते सभु कुझु खाई वञूं ऐं सुभाणे रांझन ख़ाली हथें अचे त ॿुधायो त पोइ छा कंदासीं भाई? मुंहिंजे तूं बि सचो आहीं, पर छोकिरा शहर विया आहिनि, उन्हनि उतां कुझु न कुझु त कमायो हूंदो न। तला साईं कंदो त घणो कुझु कमायो हूंदो, पर जेसिताईं रांझन अची इहा असांखे पक नथो ॾियारे न, तेसिताईं भाई असांखे एहतियात सां वक़्तु गुज़ारणो पवंदो। हूअं त असांखे एॾी परवाह न हुई जेकॾहिं बाज़ार वारा न अचनि हा त। भाई जेको कुझु हू खणी विया न, उहो उन्हनि जो नसीबु हुयो, उन बारे में न सोच। बाक़ी जेको कुझु असां वटि आहे उहो असांजो नसीबु आहे। तूं बि सचो आहीं मुंहिंजेरी, केर बि कंहिंजो नसीबु नाहे खाईंदो। हाणे ॾिस, उहे 4 कणा असां किथां वठी आया हुआसीं, हा, ऐं कीअं सांभे रखिया हुआसीं, पर ॾिस नसीबु किथां जो नसीबु काॾे हलियो वियो। बाक़ी जेको असांजो नसीबु हूंदो न, उहो मालिक साईं असांखे ज़रूरु ॾींदो। तूं परेशान न थी। बाक़ी ॾुखे वक़्त में